अचानक दाबेची लगी इब्राहिम जोखियो ॻोठ में मौजूद आहियूं जिते ॿ मुस्लिम निगरियूं आहिनि गुलशाहिद ऐं हाजरा जेके माज़ूरी सबबि हलण फिरण खां मुकमल तौर ते लाचार आहिनि। असां उन्हनि मासूम निगरियुनि सां उनजे वालिदनि सां ॻाल्हाईंदासीं त हुनजो वधीक छा चवणु आहे। मुंहिंजो गुल मोहम्मद नालो मुंहिंजी ॿ निंगरियूं हिकिड़ी 14 साल जी आहे हिकिड़ी 9 साल जी आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं मूंखे जेको इलाज बि कोन थियो ग़रीब माण्हू हाणे अपील करियूं था तव्हांखे त कुझु जा इलाज कुझु असां लाइ करियो था हुकूमत खे असांखे ऐलान करियो था अपील। असीं ग़रीब आहियूं ऐं असीं आणियूं रोज़ चाढ़ियूं था असां नियाणियूं आहिनि माज़ूर हुनखे 13 साल जी आहे की 9 साल जी असीं ग़रीब आहियूं असांखां जेकी मदद खां पुॼे असां सां करियो। नियाणियूं पुट सफ़ा ग़रीब मिसकीन आहियूं। तव्हां निगरियुनि जे वालिदनि जो मौक़ो ॿुधो उन्हनि जो छा चवणु हुयो। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे सिंध हुकूमत सिहत खातो फौरी तौर ते नोटिस वठी करे हिन मासूम निगरियुनि जो इलाज कराए। कैमरामैन सदाम पवार सां गॾु मक़सूद जोखियो अवामी आवाज़ TV दाबेची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk